वस्सलाम अला वज़ीरिही व खलीफतिही व इब्न उम्मिही व वारिसे इल्मुल अव्वलीन वल आखिरीन अली अमीरुल मोमिनीन हैदरी याली आबाद जो सलामत जो दुआ है मौला इमाम ज़माना ता सभिनी मातमन जो इन पाक फर्श अदा ते अचण कबूल है जनाब इमाम सैनुल आबदीन अलैहिस्सलातु वस्सलाम पाक सैन जनाब सैन फिजा सलाम अलैहि जिन पाक ज़िक्र जो सदको जेतरा मातमी वेठा है तांजी जेका तकलीफ आ मौला साईं निशान जी जी मुंहिंजे सरदार साईं निशान अली शाह बादशाह जी जेका तकलीफ आ मौला तोखे वास्तो आल शहनशाह जो जंहिंजो वास्तो खाली न वेंदो आहे मौला अब्बास जे सदके साईं जी जेका तकलीफ आ दूर आमीन जी महिरबानी सब कयो दुआ तां सभिनी लाइ करीम अल्लाह इमाम हुसैन जिन पाक ज़िक्र जो सदको जेतरा मातमी सादात ख़ैर सादात वेठा आहिनि इन्हनि सभिनी अज़ादार मातमिन जी जेका भी तकलीफ आ दूर फरमाए मालिक इन्हनि में या जिथे भी मौला जो कोई मातमी अज़ादार बे औलाद आ उनखे नेक नरीना मालिक इन्हनि अज़ादारनि में या जिथे भी मुंहिंजे मौला जो मातमी मक़रूज़ आ उनजी मदद फरमाए मौला इन्हनि मातमिन में या जिथे भी मुंहिंजे मौला जो कोई मातमी बीमार आ सैयदुल साजिदीन इमाम ज़ैनुल आबदीन जे सदके उनखे सेहत सभई आमीन जी महिरबानी कंदो अठे बादशाह जो पाक फरमान आ जेको आमीन न चवे दुआ में वो बखील आता करीमन जा करीम अल्लाह पाक मौला रज़ा जो वास्तो दे जेतरा वेठा आहिनि या कायनात में जिथे भी मुंहिंजे मुर्शिद जो मातमी आ हर मातमी खे मौत खां पहिरीं करबला मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके ज़िक्र इमाम हुसैन विलाए मौला अमीरुल मोमिनीन अज़ाए इमाम हुसैन असांजे खानदान में क़यामत ताईं रहंदा फरमाए अली अमीरुल मोमिनीन जे दुश्मन के निस्को नाबूद मोहम्मद वाले मोहम्मद जे हर दुश्मन के निस्को नाबूद जनाब सैयदा जे ज़िक्र जो सदको जेतरा वेठा आहिनि इन्हनि सभिनी के इमाम साहिब ज़मान जे नौकरनि में मातमी में शामिल असांजे आका असांजे मालिक असांजे सरदार पाक मौला जो जल्द ज़हूर हर मातमी के मौला जे नौकरनि में शामिल मौला तमाम अज़ादारनि जी अज़ादारी पढ़ण वारनि जी पढ़ाई मां हकीर जा टुटा फुटा जुमला पंहिंजी पाक बारगाह में कबूल इलाही आमीन सभिनी दुआनि जी क़बूलियत ख़ातिर पंहिंजनि दुआनि जी क़बूलियत ख़ातिर ऐं ख़ुसूसन हिन ज़िक्र पाक में अशरो मौला जो पाक साईं जो उन सरदार जो अशरो आहे जेको जनाब इमाम हुसैन जे मिशन के बका लाइण वारो जेको रंग लाइण वारो करबला ॿुधाइण वारो उन शहनशाह जो अशरो हिन मजलिस अज़ा में जंहिं सरदार जी जेतिरी भी कोशिश आहे ताउन बाबा साईं अहसान शाह बादशाह साईं शाह बादशाह इन्हनि मुंहिंजे सरदारनि नौजवान बादशाह सादात जी जेतिरी महिनत आहे इन्हनि मातमिन जी उम्मतनि जी मौला जे नौकरनि जी जेतिरी महिनत आहे जनाब सैयदा जे सदके मौला इन्हनि सभिनी जे रोज़ी रिज़्क़ में इलाही आमीन इन्हनि सभिनी अज़ादारनि जी मौला ड्यूटी क़बूल इलाही आमीन सभिनी दुआनि जी क़बूलियत ख़ातिर गजी बावाज़े बुलंद सलवार बाबा मजमू काफ़ी आहे ऐं हिन बारगाह में इहो मयार न आहे सलवात बुलंद आवाज़ मौला सलामत रखे आए इजाजत बाबा चल फजीलत आले मोहम्मद बयान ते पहली रात इब्तिदाए मौला जी नौकरी जी लख एहसान करीम जा जो वरी जिंदगी में यो मौको मिलियो जो असा सरदारन जी न जिक्र में मौला करीम कंदो इंशाअल्लाह ये जिंदगी इन के जिक्र में गुजरी मैंने खुशी से खरीदा है ये गम हुसैन का बाबा जो सलामत आवाज किबला थकला मुझो ताके महसूस तींदो होंदो कुछ दी मुझी तबियत सही नहीं मुसलसल पैरी का वटी 5 अशरा मालिक जा 5 8 वधी भी वने पे पर कने घट भी मौला जो ड्यूटियूं बाकी भी हुयूं
बदियां रेस्ट कई मोमिनन का माजरत घुरी मौला जी ड्यूटी न कई आ कल को वरी मौला जो जिक्र शुरू थियो आ अज ता वट अजो की तारीख जी पहरी मजलिस आ हां बाबा मां ॾींहं जी हुई उहा न पढ़ी न लाइ त ता जो ज़ात चन ता सबक मां ॿुधाए सघां मुंहिंजो आवाज़ थकल हूंदो इश्क न थकंदो छो जो मां सम्झां थो गर्मी आहे पर गर्मी जी छा औकात आहे जो आज़ादार जे साम्हूं बीहे सर्दी जी छा औकात आहे जो मातमी जे साम्हूं बीहे गर्मी आहे त बि हुसैन आहे सर्दी आहे त बि हुसैन आहे हे उन्हनि जो ज़िक्र आहे जिथे पंज मातमी गॾिजी वेही कंदा आहिनि हुते जन्नत सिकंदी आहे मोकल मिले त मां गॾु खुशी से खरीदा है ये गम हुसैन का मैंने खुशी से खरीदा है ये गम हुसैन का क्यों मेरी जमीर के छत पे नसब है अलम हुसैन न न न न अज मयार रोना है अज ना करके दो के बिला मैंने खुशी से खरीदा है ये गम हुसैन का मैंने खुशी से खरीदा है ये गम हुसैन का मेरे जमीर के छत पे नसब है अलम हुसैन का और किसी यजीद की कैसे लिखूं मैं सना ये हाथ मेरे सही लेकिन कलम मौला ताके आबाद रखे सलामत जो वसंदा रहो केर हुसैन केर शहनशाह हुसैन हे वो शहनशाह किबला जंहिंजे इस्तक़बाल लाइ ख़ुदा मुस्तफ़ा जहिड़ो सरदार ये मां नौकर तव्हांजे नौकर जा ये जुमला मौला जी अता मूंखे पुछो त ॿुधायो हुसैन केतिरी फज़ीलत मुंहिंजी कहिड़ी जुरत आहे मां हुसैन जी फज़ीलत बयान कयां हुसैन जी फज़ीलत बयान करण लाइ किबला कम अज़ कम मुस्तफ़ा जी ज़बान हुजे अल्लाह जो क़ुरान सलामत रखे सलामत रखे सलाम केर हुसैन केॾो वॾो बादशाह हुसैन केॾो वॾो शहनशाह हुसैन जो शहनशाह हुसैन जंहिंजे ज़हूर खां पहिरीं 4 सरदार अचनि वो हुसैन शहनशाह जंहिंजे इस्तक़बाल लाइ सरदार लंबी आग में इस्तक़बाल लाइ अचे वो हुसैन जेको वलिन जो सरदार आदम खां वठी मुस्तफ़ा ताईं सभिनी जो मददगार अग में अचे वो हुसैन शहनशाह जन्नतन जो मालिक इमाम हसन जंहिंखां पहिरीं अचे मां चवंदा कुर्बान हुसैन तुंहिंजी फज़ीलत तां एॾनि इज़तनि जो मालिक आहे जंहिंजे नाले सां हे सभु हुते सुञाता वञनि उहा सैयदा बि अॻ में अचे मेहरबानी साईं मेहरबानी किबला महीनो मुहर्रम जो महीनो मुहर्रम जो ही मुहर्रम कंहिंजो महीनो शहनशाह हुसैन जो महीनो बादशाह हे महीना विरहायल आहिनि रमज़ान जो महीनो हुन चयो मुंहिंजो आहे मुंहिंजो रोज़ा रखो इफ्तारी मुंहिंजे ज़िम्मे पर हिन जे लाइ बि हुन जो ज़िम्मो आहे जीअं रमज़ान जो ईअं हिन जो बि जेतिरी फज़ीलत रमज़ान जी आहे हुसैन जे महीने जी भी ओतरी फज़ीलत छो जो मां ॾिठो आहे हिकु दुनिया ते बादशाह ख़ुदा ॿियो हुसैन जेतिरा काइनात में ख़ुदा जा घर आहिनि ओतिरा हुसैन जा आज़ा खाना आहिनि जेतिरी रैयत अल्लाह जी आहे ओतिरी रैयत हुसैन जी आहे शहनशाह तां बादशाह हुसैन शहनशाह जे हिन ते थोरो ॻोल्हे त ॾिसो अॼु हर माण्हूअ जी तहक़ीक़ हथ में आहे हिन ते सर्च त करे ॾिसो जे हुसैन लबैक या 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 हुसैन नाले मोहम्मद बुलंद सलाम अल्लाह किबला हजरत आदम नबी सरकार जो पुत्र जनाब शीश नबी आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो पुत्र जनाब अनूश जनाब अनूश अलैहिस्सलाम ॿ पुट अहिड़ा आहिनि जंहिंखे हर नंढो वॾो सुञाणींदो आहे
जनाब हाबिल है काबिल हाबिल जेको मक़तूल आहे काबिल जेको पहिरियों कातिल दुनिया ते पहिरियों क़त्ल करण वारो काबिल ऐं मक़तूल हाबिल ऐं ही जेको काबिल आहे न क़िबला हे दुनिया में पहिरियों माण्हू बि इहो हुयो जेको घोड़े जी पुठी ते चढ़ी सवार थियो पहिरियों काबिल हुयो जे भाउ खे क़त्ल करे वरी कांव आया वरी उन्हनि दफ़न थियणु सेखारियो उनखे दफ़न करे पोइ घोड़े ते सवार थी वरी भॼी वियो यमन वारी साइड ते काबिल लेकिन जनाब अनोश हिन बादशाह जो ज़िक्र अॼु मां कयां थो पियो तव्हांजे साम्हूं इहो ई त हुसैन आहे जे हुसैन जिंदाबाद आहे तॾहिं त 1.25 लाख नबी जिंदाबाद कॾहिं काथे ॿुधी अथव मजलिस आदम हुजे थोरो ॻाल्हायो त सही मूंसां अॼु नथा ॻाल्हायो मां न पढ़ी सघंदो आहियां हे पहिरियों हुसैन आहे जंहिं 1.25 लाख नबी जी इज़त बचाई इहो हुसैन आहे जंहिं 1.25 लाख नबी जूं नबूअतूं बचायूं इहो हुसैन आहे जंहिं 1.25 लाख नबी खे जिंदाबाद रखियो आहे जे ईसा जो ज़िक्र आहे त हुसैन जो सदको आहे आदम जो ज़िक्र आहे त जनाब इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सदको आहे क़िबला जनाब अनोश केर जनाब अनोश छा कम थियो कहिड़ो कारनामो जनाब अनोश कया दुनिया ते पहिरियों जेके हे सेकंडनि मां मिंटनि मां कलाकनि खां हफ़्तनि खां महीननि खां साल इहे तरकीब ॾियण वारो जनाब अनोश इहे पहिरीं वक़्त खे मुयन करण वारो ॿुधाइण वारो सेकंडनि खां लम्हनि खां वठी सालनि ताईं त हेतिरनि सेकंडनि खां पोइ मिंट हेतिरनि मिंटनि खां पोइ कलाक हेतिरनि कलाकनि खां पोइ ॾींहंनि खां पोइ हफ़्तनि खां पोइ महीननि खां पोइ साल इहा शइ त जनाब अनोशद ॿुधाई लेकिन असां वटि हिते बरे सगीर में 3 कैलेंडर आहिनि हिकु कैलेंडर हिंदुनि जो पाक हिंद जो जंहिंमें चेट सावणी इहे महीना आहिनि ठीक है बाबा इहो हिंदुनि जो बादशाह हो उन तरतीब ॾिनो आहे ऐं ॿियो आहे असां हिते जेको हले थो ईसवी महीनो आहे जेको हुयो पंहिंजो ईसाइन जो उहो बाबा साईं 2024 साल अॻ में ठहियो हले कहिड़ो साल 2024 साल आहे 2024 साल अॻ में आहे इहो बि अंग्रेज़नि जे न ठाहियो आहे लेकिन ॿियो असां वटि जेका हले थो कैलेंडर आहे जेके अरबीअ में तकवीम चओ ठीकु आहे बाबा सिंधीअ में अंग्रेज़ी में कैलेंडर चवंदा आहिनि इन्हनि खे इहो कंहिं ठाहियो आहे इनखे छा चवंदा आहिनि हिकु चवंदा आहिनि कमरी साल माना चंड ते ॾिसी तखमीनो करणु चंड ॾिसी महीनो करण ते मुहर्रम आहे सफ़र आहे ॿियो इनखे चवंदा आहिनि हिजरी साल छो चवंदा आहिनि इन जे करे जो सरकार दो आलम मके खां मदीने हिजरत कई ऐं हिजरत क़िबला कॾहिं कई कहिड़े तारीख़ में 27 सफ़र पहुता कॾहिं ख़ैर असां मके 5 शवाल बादशाह तव्हां सफ़र त शुरू कयो आहे 27 सफ़र ते पोइ पहिरियों महीनो सफ़र छो न या वरी पहुता आहियो शवाल में 5 तारीख़ त पोइ उन तारीख़ खे महीने खे पहिरियों छो न मुहर्रम छो सवाल त आहे जंहिंखे ख़बर आहे उहे त न ॻाल्हाईंदा महिरबानी साईं तव्हां मूंखे थोरो हौसलो ॾिजो त जीअं मां मौला जी इबादत करे सघां लेकिन सरकार जॾहिं मदीने पहुता न बाबा साईं मुझे बादशाह पंहिंजनि दोस्तनि असाबनि जी मीटिंग घुराई ॿिया सभु परे परे वेठा जंहिंखे गॾु विहारी हुन जी तस्वीर हुन जंहिंखे गॾु विहारी हुनजा हथ यदुल्ला जंहिंखे गॾु विहारी हुनजो चहिरो वजहुल्ला जंहिंखे गॾु विहारी ॻाल्हाए त लिसानुल्ला जेको ॿुधे त हुस्नुल्ला जेको हले त अल्लाह जो बिल्कुलु अल्लाह जहिड़ो लॻंदो तॾहिं त ज़माने वारा भुलिजी चवंदा न हे त अल्लाह थो हले उनखे गॾु विहारे शहनशाह चयो त असां पंहिंजे हिजरी साल मुरकब कयूं कैलेंडर मुरकब कयूं तकवीम कयूं त बादशाह सलाह कई सभिनी सां कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई कंहिं कहिड़ी ॻाल्हि मुहर्रम जो महीनो पहिरियों महीनो इहा तरतीब ॾियण वारो केरु मुंहिंजो शहनशाह मौला अमीर हुन फरमायो आहे सरदार पहिरियों महीनो मुहर्रम याली हिननि खे त सम्झाए
पहिरियों मुहर्रम जो महीनो छो बादशाह फरमायो ता सफर महीने में सफर शुरू कयो शवाल में त पहुता आयो मुहर्रम पहिरियों महीनो इन लाइ जो इरादो तव्हांजो मुहर्रम वाह वाह मेहरबानी 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 लख चलो जिन मुझे बुजुर्गन मुझे दोस्तन मुझे रहबरन मुझे मोहसनन मुखे बिस्मिल्लाह भी न चया दाद भी न दिनो अगले जुमले ते हल अरवी वारो हर शहंशाह जो मातमी चवंदो त जवार सही तो चे किबला कैलेंडर हुजे हिंदुन जो कैलेंडर हुजे ईसाइन जो कैलेंडर हुजे इस्लामी हिंदुन जे भी महीना साल में 12 महीना ईसाइन जा भी 12 महीना इस्लामी भी 12 महीना ज़मानो ने न तो समझी सके 12 खां सवा ज़मानो न आबाद जो सलामत जो मौला सलामत रखे 12 खां सवा ज़मानो ही न तो हली सके बेशक बेशक ही दुनिया जे आहे त ॿारनि जे सदके ही ज़माना आहिनि त ॿारनि जे थोरो पढ़ाया फज़ीलत आले मोहम्मद जा कुझु जुमला दिलि चए थी मां अॼु पढ़ां किबला हे मुहर्रम जो महीनो एतिरी त फज़ीलतनि जो महीनो बाबा साईं एतिरी त फज़ीलत मुंहिंजे 6 बादशाह जो फरमान आहे जॾहिं बि मातमी मुहर्रम में आज़ादारी तो करे आज़ादारी ॾींहं जो या केॾी महिल बि थकिजी उहो सुम्ही थो पए निंड अची वञे न बाक़ी महीननि में निंड पर मुहर्रम में इबादत अल्लाह जो हुकुम थो थिए हिननि खे हाणे मातमी सुम्हे त निंड न लिखजांइ इबादत लिखजांइ मौला सलामत रखे चलो हिकु ॿियो फरमान अञा पढ़ंदो वञा जेसी ताईं मुंहिंजी दिलि मुतमइन न थींदी मां फज़ीलत केॾा हिकु ॿियो फरमान मुंहिंजे 6 बादशाह जो फरमाए ख़ुदा हिननि फ़रिश्तनि ते वही थो करे अञा मां हिकिड़ा जुमला पढ़ंदो आहियां इन जाइ ते त अल्लाह तौहीद जे असेंबलियुनि में हिकु बिल पास कराए छॾियो आहे जॾहिं बि मुहर्रम जो चंड चढ़े न मुहर्रम जो चंड चढ़े हे जेके मातमी न घुमनि फिरनि अली अली कन मातम कन चुप करे वेहनि या सुमन ख़ुदा हिकु बिल पास कराए छॾियो आहे जेको हिननि वटि पर्चा पहुची चुका आहिनि हे मातमी चुप करे बि वेहे न हे साह खणे साह त मातमी जो साह न आहे तस्बीह लिख फज़ीलत आज़ादार जी बाबा साईं मातमी जी फज़ीलत खालिक जो आवाज़ तो अचे 6 बादशाह जो फरमान आहे हिननि खे बिल पास थी कापियूं पहुची चुकियूं हिननि जो ये साह करण उहा बि तस्बीह हिननि जो आवाज़ तो अचे फरिश्तनि जो मालिक हीअ तस्बीह घणनि दाणनि वारी तस्बीह घणनि दाणनि वारी 30-34 दाणनि वारी 100 दाणनि वारी जेके आमिल आहिनि न उन्हनि वटि 1000 दाणे वारी बि आहे ईअं बाबा 1000 दाणे वारी खालिक जो आवाज़ तो अचे हर इबादत जो सवाब मुकर्रर आहे आज़ादारी हुसैन जो सवाब बिस्मिल्लाह बाबा साईं किबला एहसान शाह बादशाह सरदार साईं शान साईं बाबा मूंखे तव्हांजी दुआ खपे मां त मातमिन जी सरदारनि जी उहो बि सैयदनि जो कनीज़ जो आम मातमी जी जुती खणण पंहिंजे लाइ फज़ीलत सम्झंदो आहियां अॼु मूंखे उहा दुआ नथी मिले अॼु मुंहिंजी दिलि तव्हांजे तो उहे अञा नथी ठरे जीअं तव्हां ॿुधंदा आहियो चलो मां फज़ीलत ते आज़ादार ते हिकिड़ो जुमिलो यादि अची वियो आहे उहो पढ़ां मथां हे आज़ादार नौजवान मचली पवनि पढ़ां उन खां पोइ जे दिलि चए राज़ी रहो त पोइ ॿुधाइजो हिकु आलिम दीना पाक साइण मासूम आहे कौम जे सहन में उनजी क़बर सरकार मोहम्मद अली तबाही उलमाउनि जे इन में जुर्मट में वॾो कदावर आलिम उन जा किताब आहिनि तबाही जा पढ़ी ॾिसो उनजी बाक़ी जेका ज़िंदगी हुई मरण खां कुझु साल पहिरीं बिल्कुलु वॾा जीअं हे पटका ॿधंदा आहिनि उहे वेही दर्स ॾियणु सिर्फ़ अहकाम दीन जा ॿुधाइण घुरजनि अचानक पोइ ज़िंदगी में उनखे ॾिठो वियो त जुलूस में सभिनी खां अॻ में कॾहिं कंहिंजी जुती खणे कॾहिं कंहिंजी कमीज़ खणे बाक़ी छो चवंदा था चओ कि ॿी पीढ़ी आहे मुंहिंजी हाणे मां इहो रिवायत हाणे
पढ़ी आयो वाक्यो हाणे पढ़ियो पर हाणे वञी पंहिंजे बाबा साईं जी क़बर ते पेरनि ते बोसा ॾिना त हे मार्फत आले मोहम्मद जेके अता ते सरदार मां हैरान रहिजी वियो उन खां पुछियो साईं तव्हांजी ज़िंदगी में छा थी वियो हे त तव्हां वॾा आलिम दीन हुयो तव्हांजो किताब जेसि ताईं कोई न पढ़े त मुश्तहद ई न थिए सभु ॻाल्हाईंदो त जेसी ताईं तव्हांजो किताब न पढ़नि दर्स में त मुश्तहद जी डिग्री न मिले तव्हांखे छा थी वियो आहे जॾहिं था ॾिसूं जुलूस में मातमिन जा कपिड़ा था खणो छा राज आहे तबाही पंहिंजे किताबनि में बि लिखी वियो आहे मजलिसनि में बयान करे चए पियो हिकु ख़्वाब मुंहिंजी ज़िंदगी बदिलाए छॾी कहिड़ो ख़्वाब हुयो तबाही थो चए मां सुतो पियो ॾिसां पियो मां मरी वियो आहियां आलम अरवाह उन खां पोइ सफ़र बरज़ख जो तय कयो आहे महशर जो ॾींहुं लॻो आहे चए थो पहिरीं सदी खां वठी सभु मुना बीठा सभु आलिम बीठा मां हुयुसि 12 सदी जो आलिम दीन इंतज़ार हुयो पहिरीं सदी वारा वञनि ॿिए वारा वञनि चौथी सदी वारा मौलवी हलनि पिया चौथी सदी वारा मौलवी हलनि पिया अचानक जो ॾिसां हिकु टोला आहिनि जेके अचनि था हुसैन हुसैन उन्हनि जी रोक टोक न आहे हेॾा कतार हुई कि हिकु अहिड़ो बि आयो टोलो कि मां ॾिठुमि त मुंहिंजे शहर जा मातमी आहे मुंहिंजे सुञाण वारा मातमी आहे मुंहिंजा पंहिंजा दोस्त आज़ादार चए थो मां मौलविन वारी लाइन मां निकिरी उन्हनि सां गॾिजण पियो चाहियां त हिननि सां गॾु मां अॻ में जन्नत वञा मालिक जन्नत जो आवाज़ आहे तबाही पंहिंजी औकात में अज़ादार जो शान इहो आहे हुसैन जो करम ए करम करे त पोइ जेॾहिं हुतां बि न मिले त हुसैन अता तव्हां न ॾिठो आहे पुत्र अल्लाह जो सजाया छॾाइण वारो होर केरु हुयो छॾाइण वारो हुसैन शाम शहर जो हिकु क्रिश्चियन हुयो शाम शहर जो हलब शाम शहर हलब शहर या बाल बकत ॿ शहर था मिलनि क्रिश्चियन पंहिंजनि ईसाइन जो वॾो राहिब जिन खे चवनि पोप यार इन्हनि वटि शादी करणु न हूंदी आहे राहिब न कंदा आहिनि शादी पर हिन खे जनाब ईसा जो हुकुम थियो तो शादी कर साईं मुंहिंजो हे मनसब छॾ मनसब साईं हिन खां वधीक ॿी का शइ चयो मनसब मिलंदो जो मुस्तफ़ा शादी त कई औलाद न पई जाच कई छा कयां कंहिं ॾस ॾिनुस मदीने में लजपाल रहंदा वॾा करीम अथई हुननि जी मर्ज़ी आहे लोग कलम ते मालिक आहिनि हो तकदीरूं ॿियूं लिखंदा आहिनि हलंदे हलंदे सरकारी दो आलम जी दरबार में पहुतो मदीने बादशाह थे कीअं आयो रा करीम आयो ॼाणो था मथे ॾिसी चई त तुंहिंजे नसीब में लिखियल कोन्हे रोअंदे मोटिया एसी ताईं सभिनी खे ॻाल्हायो हाणे जॾहिं रस्ते ते आयो न हाणे उहो बीठो आहे जेको हुन जूं मर्ज़ियूं ॿई सरदार बीठा आहिनि राहिब गुज़रियो आहे सॼो आहे बादशाह राहिब मोटियो ॾिठई नंढड़ो शहज़ादो 4.5 या 5 सालनि जो नंढड़ो शहज़ादो तव्हां सॼो आहे बादशाह जी मां सॼो पुट ॾिए हुन सरदार त मोटायो मां थो चवां खपे करीम आयो कि मां सोचां पियो
घर हुआ दर्द हुआ हिती हुई खुशबू हुआ है लजपाली हुआ राहे त नंढड़ो अञा सोचा पियो सलमान पियो चए हिननि खे मञबो आहे हिननि खे मञबो आहे हिननि खे सोचबो न आहे जीअं चवई हो करीम आहे बादशाह महिरबानी कयो अमीर तो चएसि ॾियोसि था हिते न हुनजे साम्हूं ऐं सरदार ख़बर अथव शहनशाह करीम सरकार दो आलम बतूल जो पाक बाबो त मालिक आहे राइब के मोटाई छो इन जे करे तो पूरो मदीनो गड थे हुसैन जी इज्जत दिसे न वरी मासूमन जो मुकाबलो हुंदो न न हो चाहे हुसैन मिन्नी न मिलल हुसैन हे अलग वाहिनी न लतीफ तो ते बिया यारन बकया नाना जी करीम हुसैन एडू करीम आ हुसैन कायनात जो मालिक उथी इस्तकबाल वडो अमीर नाने जी झोली में बैठो आ नंढो सरदार बैठो न सरदार जे जानू ते बीठो आ पैर रखी बी हाने हेतरो बार ज़ाहिर नहीं इन जानू ते बीहे त बाकी सरकार जे सर ताईं कद हुयो हे सजो हथ नाने जे कुल्हे में ॾिनई नाना जी करीम जी हुसैन नाना इनके छो मोटायो हुसैन तख्ती ते लिखल ना है औलाद ना है नाना जे हुजे सा त पो हलक में छो अचे जे हुजे सा पो हलक में हली छो अचे नाना दियोस हुसैन आहे न तकदीर में कोने अल्लाह जी शायद रजा ना है नाना ना है त मां दिनो नाना के लिखल ना है मां हुसैन दिनो हुसैन तकदीर सा सलात का नाना मां बदना हुसैन वही खा त पुछ नाना मां ट्रे दिना हुसैन अल्लाह सा सलात का नाना मां सब दिना हेते हुसैन जे रवान तो वनी नंबर बताई तो वनी लड़न लगवा डकंदे सरदार जे कदमन ते हथ नंढड़न कदमन ते हथ रखी चे तो तुम करीम बस बस हुसैन तो चे अफसोस अज तुम बस न करे हां मैं सते दी आदम जी औलाद एक आवाज जो औलाद जुमरे में नथी अचे हुसैन करीम दा जुमला जे तू बस न करे आदम जी औलाद एक पासे राहबत जी औलाद एक पासे जे हुसैन जी अताई आदम जे जुमरे में अचे हुसैन को हुसैन करीम हुसैन लजता तकती निठन सरकार दो आलम सनत में सत हुसैन दुष्ट है कदम के रखी ते दुआएं मारा दिया है मरना जाए इजाजत मन्या मोट मोटी अखिल में गुड़ा है रोई तो चला है होना इजाजत नहीं दो रोई तो तुझी इजाजत मोट ना है और मोटी इजाजत के वटा भाई सरदार रोई खंडना सानी नहीं जाए तो मुझे या सत्ता साल या 50 साल लिखा है जब ना बुकई जमाने के दरबार में शाम मोरा होता है या सैयद दरबार से दुआएं हो दरवाजे के अंदर मिलती है बार वही थी अम्मा इजाजत दे मां शाम के मेहमान मन ना दे अल्लाह अकबर मालिक
साइंस की दे मुझे आलिया की दे कुर्बान होने से मामान बचाया मुझे असल सलाह भाई वो खा रहा था सर मेहमान सुपारी डालता ये डाल अल्लाह कलमो पढ़ी नालो शबीर यही आदत हाणे राय बन यही नालो पर आगो वो जो मशहूर पढ़ता है बाकी राय पजे वतन हलपति मोटी आयो अल्लाह बचा बचा रिश्ता है मुझसे मां देर हाय 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 मदीने पंज पुत्र घरवाली के बच्चे आज सजदा कहीं सलाम कहीं शुक्र अदा कहीं मेहमान जो जने हलण लगी राय बनी घरवाली पाक सैन का इजाजत अकलम के अक्सर रखी बनी सैन आए इजाजत के मां वतन वने बीवी रोई दे चिड़ो वतो राय बनी घरवाली रोई दे शाम अल्लाह को नरमा शाम समझा ये करे तो हर बात मान दी है शाम मुझे के सजा तो कहने वाला जने कफन तारा कमर में तो लाए सवरी कफन लाल तुझे माता आए कमर में डरना रो तुझे तो भले कुटिया घोट
दी बाहर कागज कलम खड़ी लिखना शुरू कर मोड़ से फुट के जवान स्टार्ट है आसान मौकी पर तो रोई हो यार हम तेजी के खत भी लिखावा वही पर दे बाजार पानी बंद अकबर मौला की शादी शुरू की हर गए शादी में सरकार की शादी में पहली जिस्म का टुकड़ा हर बाजार में मुझे मौला जी हलण भेरी एक लफ्ज़ मुखाने दियो तमहीद में हलण भेरी जनाब राय के मुझे करीम मौला
चयो असां अचूं त मंदी हथ रखी मोला ही बी तो सके सरदार जी नौकर न सिखाए रोज जे राय जमाने दुलान चाहे तो करे न सुनाने एक आवाज याद रखना केड़ो आवाज हुई जी सजाद पुत्र चाचे की 30 सदी रोई जे चाचा रहे एक वीर मुझे कदी मोला प्रिय के चाचा रहे रोई जे मौला है कोई राज आया रोई जे राज लाए बस आवाज याद बाजार में सुनाने जाए बाजार हलक में शाम को चढ़ी कोठर से हर औरत पत्थर मैं यार हमारे जोर नहीं तो मेरी सगा तबीयत सही इतने काफी बच्चों वाला वैन करे दुआ सरकार हर औरत पत्थर दी एक कमी नहीं औरत आ जाए कितने लोग करवाओ वो खाली होए नहीं बी कमी नहीं औरत इसी पीछे पत्थर जो खाली हाने छोड़ वो कहती न तो रोंदे गुजरी जो आने होने जो बीबी क्यों पहले कते हाने पत्थर के हाने ये कमी नहीं औरत खली पीछे मार के हाने जे का आठ में मुड़ी है या सजदा या मुझे सरदार करे खबे तो बचे इतने सही ना जो रश चढ़वाई थी ना एक मालूम न गलिया में खड़े तो बचे बजी बजी ऐलान करे तो दरवाजा सजाया बाकी जो भेड़
अज रात मुखे दी दे चलो कीमत कितनी कीमत हो 60,000 दीनार चलो क्या दे दे हमको सब चलो ने दे वठे तो सब वठी सिर्फ सरना ते सुप्रा मुझे पड़ेगा ये मुझे सरकार का वादा सकरा मुझे मौला को बंदी के लिए कुरान पढ़ अल्लाह अकबर 60,000 दीनार नहीं पट्टी आया अपनी के आगे कह रहा दे कब्र चुका जगत बाकिर कह दिया जाते मस्तुरा दी बंदोबस्त वाहिदी हरारी बाहो रखेलो मले मोर में जोड़े के सदे दीने लाल चोला जदी है मारी अकबर दी हमारे ये भेड़ के तो बारी नजर पकड़ी के तो बारी मेरे पैसे तेरे माई किया करते वनी गाते मरते दे मोर बीच वसराय असवती के चाह करे फिर भी उसको बोले आने दे तू कहती आई हम जैसे ने करी सह काली नंदे रे हो सोड़ा सोड़ा काली नसता जो सजाया नहीं रोई ने मुझे मुझे देने मुझे से रोई दे मांगा काली नंदा मगनी खेले मुझे से जमीन ते पईवे तेरी मेरी काली नंदे रोई दे काली नंदे हमारी मौसम हम के सामने गरीबान रुपए